अस्सलाम वालेकुम। आवाज़ दोस्तों कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो कुझु शयूं जेके आहे सोशल मीडिया ते या असांजी सराउंडिंग में ट्रेंडिंग ते हलंदियूं आहिनि त उहे असां ॾिसी वठंदा आहियूं या कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त आबादकार असां खां सवाल करे वठंदा आहिनि। कल्ह बि हिकिड़ी मुंहिंजी पोस्ट ते तमामु घणो आबादकारनि जेको सवाल कयो त उहे आबादकार कुझु मतिलबु परेशान आहिनि, कुझु कंफ्यूज़ड आहिनि। छो कंफ्यूज़ आहिनि? हाणे थियो ईअं जो आबादकारनि काटन जी अर्ली सोइंग कई, मतिलबु शुरूआति में पोखी कयूं, कुझु मौसम सही थियो, उन खां पोइ वरी मौसम थधो थी वियो ऐं मुसलसल मौसम मुंझल रहियो। मुसलसल मौसम फेवरेबल न रहियो असांजे ॿूटनि जे लाइ, असांजे काटन क्रॉप जे लाइ। स्पेशली काटन जी ॻाल्हि कंदासीं, ओवरऑल ॾिठो वञे त शुगर केन, मैंगोज़ या जेके असांजा ॿिया वेजिटेबल्स, ठीकु आहे, इहे माना सीरियल क्रॉप या जेके लिग्यूम्स क्रॉप्स जेके हुआ उन्हनि खे नुक़सानु थियो। माना मौसम सही न हुयो, इहा ॻाल्हि कट एंड क्लियर आहे त मौसम फेवरेबल न हुयो, मौसम जो वॾो असरु थींदो आहे। त आबादकार चयो साईं असां हाणे पंहिंजे ॿूटनि खे या वणनि खे, असां पंहिंजे फसल खे बूस्टअप कीअं कयूं। त आबादकार दोस्तों हिकिड़ी त ॻाल्हि शुरूआति में पाण कंदासीं त ॿनी जी तयारी, ॿनी भुरभुरी। हीअ तव्हांजे जेकॾहिं ॿनी जो पीस तव्हांजे साम्हूं आहे, हिकिड़ो मिंट मां तव्हांखे जेको आहे हीअ शइ ॾेखारियां थो। परियां जेको आहे प्लाट आहे, मां कोशिशि कयां थो उन पासे पाण हलूं था। इन खे वथाण जो भाण वग़ैरह बि ॾिनल आहे, पर इहा ॿनी मुसलसल इन ॿनी ते महिनत कोन हुई, ठीकु आहे। पर हाणे हिन ते जर्मिनेशन वग़ैरह सुठी आहे, हिन खे हर वग़ैरह सुठी आहे। पर बनस्बत मुंहिंजे हिन एकड़ जे, हिन जेको हीअ एकड़ आहे, इन में गंदगा जाम थींदो। इहा छबर तव्हांखे विच में ॾिसण बि अचे। हाणे ओवरऑल जर्मिनेशन तव्हांखे चेक करायूं, बहितरीनु आहे। हिन खे हर वग़ैरह सुठा आहिनि। हल्को फुल्को जेको आहे हिन ते अलाह तव्हांखे नेकी ॾिए कलर जा हिकु ॿ वीडियोज़ मुंहिंजी काटन ते हिते IV3 लॻियल ई बहितरीनु थी हुई हिन में, छो जो फार्म यार्ड मैन्यूअर असां ज़बरदस्त इस्तेमालु करायो हुयो। हाणे उहो फार्म यार्ड मैन्यूअर इंशाल्लाह ताला हिननि वणनि खे तमामु घणो फ़ाइदो ॾींदो। सो कलर जा हिन में जेको आहे सेलिनिटी जा पेचिस आहिनि, उन्हनि जो इशू कोन्हे को। हीअ असांजा वण उन खे सर्वाइव करे वेंदा। मेन ॻाल्हि ते मेन फोकस ते पाण ईंदासीं त आबादकार चवनि था साईं असांजे वणनि खे मतिलबु जेको आहे प्रॉपर मैनेजमेंट न हुअण जे करे, प्रॉपर जेको आहे फेवरेबल टेम्परेचर न हुअण जे करे, ॿनी जी तयारी सही नमूने सां न करण जे करे असांजो जेको आहे वण मतिलबु उथनि कोन था, वणनि जी प्रॉपर ग्रोथ नथी थिए। ठीकु थी वियो। हाणे असां छा कयूं? हाणे ॾिसो आबादकार दोस्तों, सभु शयूं मायने रखनि थियूं। मौसम, ज़मीन, ॿिज जी सिलेक्शन, पोखी जो तारीख़, पोखी जो तरीक़ो, पाणी ॾियणु, फर्टिलाइज़र प्लान, इहे सभु शयूं रखनि थियूं। पर हाणे हिकिड़ी अहिड़ी शइ असांजे मतिलबु माहौल में अची वई जेका असां न करे सघियासीं, असां उन्हनि खे ते पूरो न लही सघियासीं। असांखे ख़बर हुअण जे बावजूदि असां उन जो मतिलबु न करे सघियासीं, एतमाम या इंतिज़ाम न करे सघियासीं। त उन जे लाइ पाण छा कंदासीं? हीअ असांजा वण आहिनि, हिन खे पाण सम्झूं था, कंसीडर कयूं था त 15 खां 20 ॾींहंनि जा वण आहिनि या 10 खां 20 ॾींहंनि जे अंदरि आहिनि, ठीकु आहे। हाणे पहिरीं फ़ुर्सत में तव्हांखे चयोसीं त हिननि जी जेको आहे तव्हां हीअ त शइ कढो। ॾिसो हीअ जेके हेतिरा वण आहिनि, इन्हनि जी पहिरियां छिडाई हिन मरहले खां शुरू कंदासीं। इन मरहले खां शुरूआति जेकॾहिं न कंदासीं छिडाई जी, त पोइ थींदो ईअं जीअं वण वॾा थींदा तव्हां पुॼी कोन सघंदव, तव्हांखे पटाई में ॾुखियाई थींदी ऐं तव्हांजे लाइ वॾा मसइला क्रिएट थींदा। इहा ॻाल्हि ज़हन नशीन कयो त जॾहिं बि वणनि जी छिटाई थिनिंग कंदासीं, शुरूआती मरहले खां कंदासीं। हाणे हीअ जेकॾहिं वण असां ॾिसूं त असांखे मिसाल 17,000 खां 20,000 22,000 जे विच में ॿूटा रखणा आहिनि, त हीअ उन खां ईअं सम्झो त 7-8 हज़ार खां मथे ॿूटा वधीक हूंदा जेकॾहिं पाण थोरो कंदासीं। हालांकि हीअ ॿनी जो एकड़ बि घटि आहे, इहा मुंहिंजो अंदाज़ो आहे, ठीकु आहे। पर उहो मसइलो कोन्हे को, प्लांट पॉपुलेशन ज़्यादा आहे। पहिरियां इहा छिडाई कंदासीं, पोइ छा कंदासीं? जेकॾहिं हिन में गंदगा थिए थो, हिन खे मतिलबु पाणी उहा रवानगी हलंदी रहंदी, ठीकु आहे। शुरूआति में हिन खे फर्टिलाइज़र ॾींदासीं, फास्फोरस ॾियो था, ह्यूमिक एसिड ॾियो था, यूरिया ॾियो था, पोटाश ॾियो था, शुरूआति में ॾींदासीं। पर ज़मीन जेकॾहिं असांजी सही न आहे, ज़मीन चक करणी विया त हिन खे ढगे जा हर ॾियारींदासीं। नाइट्रोजन वारा जेको आहे भाण मतिलबु यूरिया
या जेको आहे असांजो कैल्शियम अमोनियम नाइट्रेट जंहिंमें नाइट्रोजन हुजे, ठीकु आहे। उन सां गॾु ह्यूमिक एसिड ऐं सल्फर जो इस्तेमालु लाज़मी कंदासीं। ॿनी खे खोलींदासीं, टाइमली पाणी ॾींदासीं। कॾहिं कॾहिं थोरो ॿनी खे हर वग़ैरह ॾियारे पाणी जो तसो ॾेई करे पोइ फर्टिलाइज़र वग़ैरह ॾेई पाणी ॾींदासीं त इनशा ताला ही बूस्टअप थींदा। पर मौसम जहिड़े हिसाब सां जेकॾहिं फेवरेबल न हूंदो त असांजे वणनि ते इहे हमला थींदा रहंदा। जॾहिं बि वणनि ते असांजे मतिलबु जीतनि जो, इंसेक्ट्स जो, पेस्ट जो हमलो थिए थो त वणनि जी ग्रोथ एक्टिविटी रुकिजी थी वञे। पोइ तव्हां केॾा बि फर्टिलाइज़र हीला हलाईंदो त उहा जेसीं ताईं कंडीशन ख़तमु न थींदी, माना जेकॾहिं तव्हां प्रॉपर फर्टिलाइज़र त पंहिंजी जाइ ते प्रॉपर पेस्टिसाइड इंसेक्टिसाइड न यूज़ कयो त तव्हांजा वण इहे मतिलबु सही कोन थींदा। त असां कोशिशि कंदासीं त असां जेको आहे मैनेजमेंट सही रखूं। हाणे हीअ जेकॾहिं मिसाल आहे ॿनी असांजी, तव्हां हिन में बंजू ॾिसो, पोखी जे हवाले सां तव्हां ॾिसो त असांजे हारी आहे जेको या असांजे ज़मीनदार आहे जेको असांजे मतिलबु जंहिं ही मां पोखी कराई आहे, हिननि खे प्रॉपर हिकिड़ी तरीक़ेकार ॿुधायोसीं त बाबा सुठे नमूने सां ॿनी खे पाणी ॾेई करे पाणी ॾियण खां पोइ जेको आहे तव्हां अधु कलाकु छॾी ॾियो त ॾिसो ॿनी पाणी घणे थी खणे। पोइ जेको आहे वरी तव्हां पाणी जो पोइ चुंगी लॻाइणु शुरू कयो। हाणे उन सां छा थींदो आहे त माना असांजी ॿनी जो असांखे ख़बर पवंदो आहे। हीअ जेकॾहिं ॿनी जो तव्हां बंजू ॾिसंदो न, तमामु घटि आबादगार अहिड़ी महिनत कई हूंदी आहे। आबादगार महिनत कनि था, पर हिकु त माना असांजे वटि मशीनरी जी मतिलबु खोटी आहे, कम जी सीज़न हूंदी आहे, आबादगारनि वटि मसइला ॿिया घणा आहिनि। असां त पंहिंजे, उहो मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उहो चवंदो आहे त अब्दुल जब्बार, ज़मीनी हक़ाइक़ ऐं किताबी ॻाल्हियुनि में वॾो फ़र्क़ु आहे। इहे हिकिड़े वॾा लफ़्ज़ आहिनि। वाक़ई आबादगारनि जा मसइला परेशानियूं पंहिंजी जाइ ते आहिनि, असांजे सॉल्यूशन, असांजा जेके हल, असांजा तजिया पंहिंजी जाइ ते आहिनि। पर असां चऊं था कंहिं न कंहिंखे इनशाला फ़ाइदो थींदो, इनशाला तव्हांखे वरी नुक़सानु कोन्ह थींदो इन्हनि शयुनि ते न। इहे शयूं पाण डिस्कशन कंदा रहंदासीं। हाणे तव्हां छा कंदो, शुरूआति में जीअं ई माना असांजो ॿूटो पूरो थींदो, शुरूआति में जेकॾहिं फास्फोरस ऐं पोटाश ॾियो था, नुक़सानु कोन्हे को, ठीकु आहे। पर जेकॾहिं 10 ॾींहंनि खां 15 ॾींहंनि खां भाण सुठे नमूने सां ॾियो था, ॿनी खे गुॾु कढियो था, रंबी सां खोलियो था, ढगे जे हर सां खोलियो था, मिसाल 20 ॾींहंनि 25 ॾींहंनि खां पोइ, 30 ॾींहंनि खां पोइ, त उहे ई असांजा वण उथंदा। पर बेस्ट जेका आहे, बहितरीनु जेको आहे पेस्टिसाइड तव्हां इस्तेमालु कयो, मल्टाई नेशनल कंपनी या कंहिं बि सुठी रेपुटेड कंपनी जी, त जीअं असांजे फ़सुल खे हर नुक़सान खां असां बचायूं। फ़सुल पंहिंजो ॿचो हूंदा आहिनि, ॿचे खे पालणु ॾाढो हिकिड़ो ॾुखियो कमु हूंदो आहे। पर जेकॾहिं चैलेंजिस न कंदासीं, महिनत न कंदासीं, त फ़ाइदो न खणी सघंदासीं। सो इहे कुझु शयूं आहिनि। त फर्टिलाइज़र जी प्रॉपर प्लान रखो। भले शुरूआति में तव्हां जेको आहे माना शुरूआति में फास्फोरस ॾेई छॾियो तव्हां, को मसइलो कोन्हे को। भले 10% ॾियो, 20% ॾियो, ठीकु आहे, अधु बोरी ॾियो, 10 किलो ॾियो, 15 किलो ॾियो, उन्हनि जो नुक़सानु कोन्हे को। बोरी ॾेई छॾियो, नुक़सानु कोन्हे को। वरी तव्हां जेकॾहिं बर्दाश्त आहे त तव्हां अधु बोरी वरी ॾेई छॾियो, NP ॾेई छॾियो, पूरी बोरी ॾेई छॾियो, ठीकु आहे। या जेको आहे तव्हां SSP ॾेई छॾियो, जहिड़े फार्म में ॾींदो न, ऐं पोटाश ॾेई छॾियो, SOP ॾेई छॾियो। त इहे शयूं छा कंदियूं, असांजे ॿूटे जी जान वधाईंदी, ॿूटे जी पाड़ खे वधाईंदा, ॿूटे खे मज़बूत कंदा। जेतिरी शइ मज़बूत हूंदी, उन में क़ुवत मुदाफ़त ओतिरी हूंदी नुक़साननि खां ऐं बीमारियुनि खां बचण जे लाइ। माना नाइट्रोजन जो इस्तेमालु कंदासीं, सल्फर जो इस्तेमालु लाज़मी कंदासीं, ह्यूमिकेट जो इस्तेमालु कंदासीं, ॿनी खे सही नमूने सां पाणी इरीगेशन, ॿनी खे सही नमूने सां जेको आहे असां खोलींदासीं, हर लॻाए सघंदासीं। हिन में जेकॾहिं ढगे जो हर अची वञे, भठे थिए त इन में ॾींदासीं, न त विच में ढगे जो हर ॾियारींदासीं, प्रॉपर जेको आहे छिड़ाई कंदासीं। इहे शयूं जेको आहिनि कुझु असांजे ॿूटे खे नाइट्रोजन वारा भाण कोशिशि करे वधीक इस्तेमालु कंदासीं, त इन सां असांजो छा थींदो, ॿूटो बूस्टअप थींदो ऐं इनशा ताला आस्ते आस्ते वधाईंदो। जेतिरो थी सघे थो 55-60 ॾींहंनि जे अंदरि अंदरि ॿूटे खे जान ॾियो। माना पोइ त फर्टिलाइज़र भले तव्हां ॾींदा रहो, पर ॿूटे खे जान ॾियण जे लाइ 55-60 ॾींहंनि जे अंदरि जेतिरो कचो ॿूटो हूंदो, फर्टिलाइज़र प्रॉपर सुठा फर्टिलाइज़र ॾींदो, इनशा ताला असांजो जेको आहे ॿूटो बहितरीनु थींदो। सम्झी वियो। जेकॾहिं माना शुरूआति में असां बहितरीनु ॾींदासीं असांजा फर्टिलाइज़र, त ॿूटो जीअं असांजो कदु काठ करे आयो, बहितरीनु ॾार ऐं ब्रांचिस वग़ैरह कढी आयो, त इनशा ताला असांजो ॿूटो अॻिते माल बि सुठो झलींदो। सो इहे कुझु ॻाल्हियूं आहिनि, तव्हां बि पंहिंजा तजिया बयानु ज़रूरु कजो। थैंक यू सो मच।